अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां ये शेर पढ़न जंहिंजे लाइ सखी इब्ने सखी साईं किबला साईं मोहम्मद अताउल्लाह शाहबाज़ ॾाढा जो सुभान अल्लाह। उठी रहमत जी बरसात अदा आई पाक हुजूर जी ज़ात अदा। उठी रहमत जी बरसात अदा आई पाक हुजूर जी ज़ात अदा। उठी रहमत हथ मथे वजन उठी रहमत जी बरसात अदा आई पाक हुजूर जी ज़ात अदा। उठी रहमत जी उठी रहमत जी उठी रहमत जी उठी रहमत जी बरसात अदा आई पाक हुजूर जी ज़ात अदा। उठी रहमत जी बरसात अदा आई पाक हुजूर जी ज़ात अदा। उठी रहमत जी बरसात अदा आई पाक हुजूर जी ज़ात अदा। रबी अवल में रंग रचीरा मक्के में महबूब अचीरा। रबी अवल में रंग रचीरा मक्के में महबूब अचीरा। रबी अवल में रंग रचीरा मक्के में महबूब अचीरा। खुशी कई कायनात नात अदा आई पाक हुजूर जी ज़ात अदा। उठी रहमत जी बरसात अदा आई पाक हुजूर जी ज़ात अदा। सुरो पहिरियों ॿुधो ओ सुर में सिंगारलू लबन ते लाली सुर में सिंगारलू लबन ते लाली। सुर में सिंगारलू लबन ते लाली सुर में सिंगारलू लबन ते लाली ओ सुर में सिंगारलू लबन ते लाली सुर में सिंगारलू लबन ते लाली। सी सबनी पढ़ी सलेवा आई पाक हुजूर जी ज़ात अदा। ऋषि सबने पढ़ी ऋषि सबने पढ़ी ऋषि सबने पढ़ी सलवात आई पाक हुजूर जी ज़ात अदा। जान बुयारो अरबी कजे ॿिया यार कबा काॾे। हथ मथे खणी चो सुभान अल्लाह। तवज्जो जान बुयारो अरबी कजे अल्लाह ॿिया यार कबा काॾे। जे प्यार मिले मिठे मोहम्मद जो ॿिया प्यार कबा काॾे। हिकिड़ो ई गुल गंजवा ॿिया हार कबा काॾे। सरदार सैयदुल मुरसल हूंदे ॿिया सरदार कबा काॾे। महबूब मिठो मन ठार मिले ॿिया मन ठार कबा काॾे। वही हथ मथे खणी चो सुभान अल्लाह। सुर में सिंगारल लबन ते लाली सुर में सिंगारलू लबन ते लाली। सभिनी पढ़ी सलेवात आई पाक हुजूर जी ज़ात अदा। उठी रहमत जी बरसात अदा आई पाक हुजूर जी ज़ात। उठी रहमत जी बरसात अदा आई पाक हुजूर जी ज़ात अदा। त हबीबन जे सदके ही शोहरत मिली आ। सुभान अल्लाह। ॾाढिया ॾाढिया हबीबन जे सदके ही शोहरत मिली आ इज्जत मिली आ दौलत मिली आ हकीमन के हिरफत ऐं हिकमत मिली आ सदाकत मिली आ शराफत मिली आ अजमत मिली आ फजीलत मिली आ फसाहत मिली आ बलागत मिली आ शुजात मिली आ। वञनि हा पुरन जूं शक्लियूं बदिलजी सैयद जे सदके ही सूरत। सुभान अल्लाह। भई त मथे खणी चो सुभान अल्लाह। वञनि हा पुरन जूं शक्लियूं बदिलजी मोहम्मद जे सदके ही सूरत मिली आ। दुनिया ही कॾहिं खां वञे हा ख़त्म थी ज़माने खे गुज़रण जी मोहलत मिली आ। वया ख़ौफ़ ख़तरा क़यामत जा कुलई हबीबन जे सदके शिफ़ात मिली आ। मुनाफ़िक मुनकर सां भरिजी वेंदो जहन्नम अलीअ जे मुरीदन खे जन्नत मिली आ। नारे हैदरी अली
अली लख काबा हज करी हबशी फिलहाल नहीं बन सकता भावे तस्बी ता तू कसबी है करी जतवा नहीं बन सकता मैं मनेदा तू आप दी इल्म दा मगर ज़हरा दा लाल नहीं बन सकता जितना भी भावी इल्म पढ़ी आखे पीर बुल्ले शाह मोहम्मद दी आल नहीं बन सकता अली जी औलाद सा ये ना ॾाढा हथ मथे शेर फकीर जो ॿुधो नज़र मुर्शिदन करीमन ॾे हुजे अली जी औलाद सां एडी बात न पक कपे छॾींदो साईं कादन चवे नासन सूधो नक खोले ॾिस क़ुर्आन खे कुल्ला असलकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा सुभान केड़ो अली खोले इस कुरान के नथई कुरान में फर्क जे जो कुरान है सैयद में आशिक उहो पुट नथई पंजे पी जो नारे हैदरी ये तो शेर बुध जा मुझे महबूब जे साहबजादे जो हुक्म है त अली जी औलाद सा जनी बोलियो बाड़ो न हूदन सुख सामिया में हूदन कबर में काढ़ो अगियो अब्दुल लतीफ चवे मुनाफिक थे कुराड़ो तब साड़ू न छदे सैयद सा नारे हैदरी वो जेके सुवे थी सरदारी सरदार अली आवो सरदार अली जेके सुवे थी सरदारी सरदार अली आवो सरदार अली हाथ मथे करे तू भी चओ तो सरदार अलिया सरदार अलिया सरदार अलिया सरदार अलिया सरदार अलिया सरदार अलिया हुजूर पीर मिठा साईं को पूछो छा साईं छा था फरमाएं मेरा शाफी क़यामत में अली शेर खुदा होगा सुभान अल्लाह अकीदो बुध अल्लाह जे कामिल वली जो चो सुभान अल्लाह मेरा शाफी क़यामत में अली शेर खुदा होगा इमाम हसन वाली कौसर और शहीद करबला होगा मुसीबत सिर पे आए नजब की तरफ मुंह करके पुकार